ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا يحسبن الذين يبخلون بما آتاهم الله من فضله هو خيرا لهم بل هو شر لهم. قال النبي صلى الله عليه وسلم بني الإسلام على خمس شهادة أن لا إله إلا الله وأن محمد رسول الله وإقام الصلاة وإيتاء الزكاة وصوم رمضان وحج البيت. हर किस्म जी हमद सना वाखाने वडाई इबादत बंदगी अकेले अल्लाह जी लाए लायक ज़ेबा सज़ावार आहे जेको मुल्क जो मालिक ऐं ख़लक जो ख़ालिक आहे, जेको अकेलो हिन पूरी कायनात जो रब पालनहार परवरदिगार आहे, जेको अकेलो हिन पूरी दुनिया के रिज़्क़ ऐं रोज़ी ॾियण वारो आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजनि आमीना जी लाल, अब्दुल्ला जे जिगर, हसन हुसैन जे नाना जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो। मुख़्तसर हम्द सलात खां बाद खुतबे में अॼु चंद ॻाल्हि ज़कात जे तालुक़ सां करणी हुई, जंहिंमें पाण घणा पुठियां आहियूं। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाखे चवण ऐं सुण खां वधारे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिरादरान इस्लाम, दीन इस्लाम जे बुनियादी अरकाने में जरा हिकु रुकन ज़कात अदा करणु पड़े। इहे त ज़कात जी अहमियत जे लाइ ईज काफ़ी आहे त हीअ अरकाने खमसा में जरा हिकिड़ो रुकन आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो बुनियल इस्लाम अला खम्स, इस्लाम जी बुनियाद 5 चीज़नि मथे रखी वई आहे। बुनियल इस्लाम अला खम्स यानी इस्लाम 5 खंबे मथे 5 कौलमे मथे कायम आहे। 5 कौलमे जो कायम रहण ज़रूरी आहे। जेकॾहिं उन कौलमे में जा हिकु कौलमा किराए विझो त उहो बिल्डिंग उहो मकान नथो रही सघे। अहिड़ी तरह इस्लाम जी जेकॾहिं को इंसान चंद रुकने जो इनकार करे या उन में सुस्ती करे तो उन इस्लाम जी मकान के ढाए विधे, उन इस्लाम जे मकान के किराए विधे ऐं उन जो मुस्लमान सां कीअं पिणु तालुक़ न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बुनियल इस्लाम अला खम्स, इस्लाम जी बुनियाद 5 चीज़ें मथे रखे वई आहे। पहली चीज हिन ॻाल्हि जी गवाही ॾियणी त अल्लाह जे अलावा को माबूद न आहे, अल्लाह जे अलावा को बंदगी जे लाइक़ न आहे, अल्लाह जे अलावा को इबादत जे लाइक़ न आहे। इबादत जे लाइक़ सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला आहे। ॿिए नंबर मथे रसूल जी रिसालत खे तस्लीम करणो, रसूल जी रिसालत खे मञो, रसूल जी रिसालत मथे अमल करणो, रसूल जी इताअत करणी। ऐं 3 नंबर मथे ज़कात ॾियणी। 3 नंबर मथे यानी नमाज 2 नंबर मथे, पहले नंबर मथे अल्लाह के अल्लाह मनो, नबी के नबी मनो,
बे नंबर मथे नमाज पढ़ी व इकाम सलाते, 3 नंबर मथे व ईता ज़काते, पिंड जे माल में जारा, पिंड जी दौलत में जारा, पिंड जी जेको डोर हुए उन में जारा ज़कात अदा करनी, सोन चांदी में जारा ज़कात अदा करनी। ऐं 4 नंबर मथे जेको पा अज अमल करे रहिया आहियूं सौम रमज़ान, रमज़ान मुबारक जा रोज़ा रखना। ऐं 5 नंबर मथे जेकॾहिं पा में ताक़त है इस्तिताअत है तो बैतुल्लाह जो हज करो। हदीस जे मतलब के पा ख़ासि तरह समझो, यानी कोई पण इंसान जर मुसलमान थिए तो तेर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़े तो, ही कलमो पढ़े तो तेर मुसलमान थिए तो, कलमो जेकॾहिं न पढ़े तो वो मुसलमान न तो थी सके। तो पहले नंबर मथे कलमो पढ़णो पवंदो। अल्लाह पहले नंबर मथे इंसान जो इम्तिहान गिने तो इंसान मुसलमान थिए तो या नथो थिए, मूंखे मञे तो या नथो मञे, रसूल जी इताअत करे तो नथो करे। जंहिं रसूल जी इताअत करे लाए तो, जंहिं मुसलमान थी वञे तो, पा तो मुसलमान घराने में पैदा थिया आहियूं त पा मथे जेको पहलो नंबर फिट आहे उस नमाज आहे। तेरा अल्लाह इम्तिहान गिने तो मुझे बानो सिर्फ नाले जो मुसलमान है, सिर्फ इनके ईअं मुसलमान थे पियो या जो को नमाज 5 टाइम फर्ज की उनके अदा करे तो या नथो करे। तेरा अल्लाह नमाज जो हुक्म दे तो, जर नमाजी बनजी वञे तो, नेक बनजी वञे तो तेरा अल्लाह वरी इम्तिहान गिने तो नमाजी जो। ये न तो छॾारे तो नमाज तुंहिंजे लाइ काफ़ी आहे, तू 5 टाइम नमाजो पढ़े, तो तरावियो पढ़े, हाँ तो छोटो थी रहे, हाँ तो जन्नत जो हकदार है, हाँ तो जन्नत जो सर्टिफिकेट मिली हो, बल्कि अल्लाह वरी इम्तिहान गिने तो मुझो बंदो माल के मामले में केतिरो मूंसां मोहब्बत करे तो तेरा अल्लाह ज़कात के फर्ज कए तो मुझे बाने के दौलत ॾिनी है, माल ॾिनो है, मुझो ॾिनल माल मुझे रस्ते में खर्च करे तो या नथो करे। जर ज़कात अदा करे लाए तो तेरा अल्लाह इम्तिहान गिने तो मुझो बंदो रोजा रखे तो या नथो रखे। जर रोजा रखी लाए तो क्या बंदे वटि वधारे पैसा हुए, कोई लखोपति हुए, कोई करोड़पति हुए तो अल्लाह वरी उनजो इम्तिहान वरी वधारे गिने तो। ज़कात से अल्लाह इम्तिहान गिनी लाथे, आज़माए लाथे, लेकिन वरी वडो इम्तिहान गिने तो तेरा अल्लाह हज फर्ज करे तो जे मुझो बंदो पिंड जी दौलत के वधारे खर्च करे तो या नथो करे, लाखों रुपया हज मथे दे तो नथो दे। बिरादरान इस्लाम हिन हदीस जी रोशनी में ज़कात के पा अच्छी तरह समझी गयो, ज़कात की अहमियत अच्छी तरह वाज़ेह थी गई, लेकिन अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में मुख्तलिफ अंदाज में ज़कात की अहमियत के वादे कहे। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए वला यहसबन्नल्लज़ीना यबखलूना बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही हुवा खैरल लहुम बल हुवा शर्रुल लहुम, यानी जे के मुंह पिंड जे फज़ल सां की ॾिनो है उनमें पिंड जी कंजूसीअ के पिंड जे लाइ बहितर ख़्याल न कई, बल्कि उन जे लाइ निहायत बदतर है। इंसान ज़कात कुरे जे लाइ नथो ॾे, इंसान माल कुरे जे लाइ नथो ॾे, सोचे तो माल ॾींदुसि त मुंहिंजो माल खुटी पवंदो। जेकॾहिं मूं वटि लख रुपया आहे ऐं हिन मां 2500 ज़कात कढंदुसि तो मुझे लाख रुपया जो को पिया इन में 2500 ओछा थी वेंदा त मूं वटि 97,000 रहंदा, यानी मूंखे 2500 जी ये खोट पवंदी। बंदो यानी इन 2500 के खर्च करण में कंजूस बनिजी वञे तो पिन जे पैसे के खर्च नथो करे तो अल्लाह फरमाए तो माल मुंह ॾिनो है, दौलत मुंह ॾिनी है, आओ जंहिंखे चाहिया लखोपति बनाए छॾिया, जंहिंखे चाहिया आओ करोड़पति बनाए छॾिया, ऐं जंहिंखे आओ चाहिया हिकिड़े टाइम जी मानी पर न खाराया। दौलत मुंहिंजे हथ में तो इंसान पिन जी ताक़त सां न ई कमाए, तो पिन जे बल सां न ई कमाए। अॼु तूं तकबर कई पियो, वॾाइयूं कई पियो, तो वो दौलत पिन जी ताक़त सां कमाइए, आओ तो अल्लाह जी बात में के खर्च किया। ये दौलत ॾियण वारो अल्लाह है, तोखे दौलत अल्लाह ॾिने। चए तो कोई इंसान दौलत ॾिसी करे, लखों रुपया ॾिसी करे, वधारे माल ॾिसी करे, वधारे सोन ऐं चांदी ॾिसी करे उनमें कंजूस न बने, कंजूसी के पिन जे लाइ बहितर ख्याल न करे, बल्कि कंजूसी उन जे लाइ निहायत बुरी है।
जेकॾहिं अल्लाह जे रस्ते में न कढे तो वो अल्लाह जेको ॾेई सघे थो वो अल्लाह ॿिए तरीक़े सां पर झटे सघे थो। अल्लाह वो माल बीमारी जे ज़रिए झटे सघे थो। अल्लाह वो माल कहिड़े पण ॿिया नुक़सान करे माल में को आफ़त आणे को मुसीबत आणे अल्लाह तबारक व तआला झटे सघे थो। ये हुन जे लाइ निहायत बदतर ऐं बुरो आहे। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमाए वल्लज़ीन यक्निज़ून अज़्ज़हब वल-फ़िज़्ज़ता वला युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। जेको इंसान सोन ऐं चांदी भेरो कई था इकट्ठा कई था उन्हें के अल्लाह की वाट में खर्च नथा कई अल्लाह की राह में खर्च नथा कई उन्हें के निंदे अजाब जीना बेअज़ाबिन अलीम उन्हें के खुशखबरी दे दियो ताजे लाए वडो खतरनाक अजाब आए आजे लाए वडो भयानक अजाब आए। कितने बेहतरीन तरीके से अल्लाह ज़कात की अहमियत कयो आहे। बाक़ी कितने बेहतरीन तरीके से समझाए तो जो सोन चांदी भेरो करे वेठा आहिनि गिने पिया टोल टोले मथा टोल गिने पिया ज़ेवरात मथा ज़ेवर गिने पिया लेकिन उन्हें जी ज़कात अदा नथा कई उन्हें के अल्लाह की वाट में खर्च नथा कई तो अहिड़ा इंसान भले नमाज़ूं पढ़े पिया अहिड़ा इंसान भले तहज्जुद पढ़े पिया अहिड़ा इंसान भले चाश्ती नमाज पढ़े पिया अहिड़ा इंसान भले रमज़ान जा रोज़ा रखे पिया अहिड़ा इंसान भले उम्रा कई पिया हज कई पिया लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमाए तो फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम अहिड़े इंसान के खुशखबरी दे दियो अहिड़े इंसान के चई दियो तव्हांजे लाइ आख़िरत में खतरनाक अज़ाब है वॾो अज़ाब है भयानक अज़ाब है। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुल लिस्साइल वल महरूम ऐं आजे माल में साइल ऐं नादार जो हक़ है यानी जेको सवाल कई पिया जेको पिने पिया उन्हीं जो पर आजे माल में हक़ है ऐं जेको पिने नथा घरे वेठाई ॿिए अॻियां हथ नथा फैलाइए उन्हीं खे ज़रूरत आहे आजे माल में उन्हीं जो पर हक़ आहे। अहिड़ी तरह अल्लाह फरमाए खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजे माले मां सदको कढी ज़कात कढी उन्हीं खे पाक करे छॾियो। ज़कात सां माल पाक थी वञे थो सदके सां माल पाक थी वञे थो। पाण जो अंदाज़ो कई भेरा कढियो हूंदो त जेको अल्लाह जी वाट में ख़र्च कई पियो उनजो माल वधे पियो उन्हीं जी बुआई वधे पियूं उन्हीं जो रेटूं वधे पियूं उन्हीं जो बुआई वधे पियूं ऐं उन्हीं जो सोन चांदी वधे पियो उन्हीं जा पैसा वधे पिया ऐं जेको ज़कात नथा ॾिए उहो बुख ज मरे पिया ज़हर न्यारियूं तेरा रड़ पए पई चए मूं वटि रुपयो बि न आई मूं वटि खाधे जो बंदोबस्तु न आई त माल मां ज़कात अदा कढण जी वजह सां अल्लाह बीमारियूं दूर करे छॾे थो। पाण मिसाल जे ज़रिए पंहिंजे ॻोठ जो लखमीर जेको आहे ई ॿिन जे माल मां ज़कात कढे थो ज़कात जेतिरी फ़र्ज़ थी हुन खां वधारे कढे थो यानी ज़कात जेको माल में आहे वो 40 पावड़ पोइ में 40 रेडूं में त 40 में जरा हिकिड़ी आहे से 120 सूदियां उन वटि 120 खां ऊचियूं हुयूं हर वरे माल में जारा पौरों ज़कात कढे थो त 32 भेरा मुसीबत आ वई जे माल मथे अहिड़ी बीमारी आई अहिड़ी मुसीबत आई त माल जेको मरी मरी करे ढेर बणिजी वियो ते अॼु मुंहिंजियूं 5 मुइयूं मुंहिंजियूं 3 मुइयूं मुंहिंजो माल अर्धो मरी वियो लेकिन अल्लाह हिन जे माल खे ज़कात कढण जी वजह सां महफ़ूज़ रखे छॾे। पहिरीं 2 कढंदो हो हिन वरी वरी 3 कढे चे अल्लाह मुझे माल मथा मुसीबत आ अल्लाह जी राह में खर्च करण जी वजह सां ॾिने त बिरादरान इस्लाम माल जेको आहे ई ज़कात कढण जी वजह सां पाक थी वञे थो इन मथे मुसीबत नथी अचे इन मथे बीमारी नथी अचे अल्लाह इन मथा बीमारियूं दूर करे छॾे थो। अहिड़ी तरह जेकॾहिं कोई इंसान ज़कात अदा करे थो त उन मथे पिणु बीमारी नथी अचे उन मथे पिणु मुसीबतूं नथियूं अचे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमाए लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून
वमा तुनफिकू मिन शैइन फइन्नल्लाह बिही अलीम। ऐं नेकीयत के पुजी नथा सघो। अल्लाह फरमातो लन तनालुल बिर्र, ऐं नेक बणिजी नथा सघो। ऐं भले पिंड खे नेक चो, भले पिंड खे मुत्तकी चो, पिंड खे परहेज़गार चो, चाहे त नमाज़ी आहियां, आउं त तहज्जुद गुज़ार आहियां, आउं त रोज़ा रखां पियो, आउं त वॾो नेक आहियां, लेकिन अल्लाह जो कलाम क़ुरान मजीद जेको तक़रीबन 1450 वरे पहिरां चए थो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, ऐं नेक बणिजी नथा सघो जेसि ताईं ऐं पिंड जी उन चीज़ में ज़रा अल्लाह जी वात में ख़र्च न कयो जेको आंखे महबूब हुए, जंहिंसां ऐं मोहबत रखो था, ऐं जेको पर ऐं ख़र्च कंदा अल्लाह इन खां ख़बरदार आहे। हिन आयत जी रोशनी में पाण सोचियूं, गौर ऐं फिक्र कयूं त इंसान खे मिलिया वधारे महबूब वस्तु कई आहे। इंसान खे औलाद खां वधारे, इंसान खे माउ पीउ खां वधारे, इंसान खे सारी चीज़ें खां, कुटुंब कबीले वारे खां, ॻोठ वारे खां, पिंड जे रिश्तेदारे खां मिलिया वधारे महबूब जेको आहे उहो माल आहे, उहो पैसा आहे, उहो दौलत आहे। इंसान पैसे जे लाइ करे, इंसान दौलत जे लाइ करे पिंड जे भाउ सां विड़ी पए थो, पिंड जे भरीअ वारे सां विड़ी पए थो, पिंड जे कुटुंब कबीले वारे सां विड़ी पए थो। उहो सारियूं मोहबत खे ठुकराए छॾे थो। चाहे उहो पीउ हुए त पीउ सां पैसे जे लाइ विड़ी पए थो, माउ हुए त माउ सां पैसे जे लाइ विड़ी पए थो, भाउ हुए सॻो त भाउ सां विड़ी पए थो, मामो हुए मामे सां, काको हुए काके सां, यानी सारे कुटुंब ऐं कबीले वारे सां माल जी वजह सां विड़ी पए थो। इन मां मालूम थियो त मुंहिंजा महबूब जेको चीज़ आहे इंसान जो माल आहे, उहो औलाद न आहे, उहो कुटुंब कबीले वारा न आहे। अल्लाह फरमाए थो ऐं नेकीअ खे भुलिजी नथा सघो, ऐं नेक पिंड खे चई नथा सघो, ऐं नेक बणिजी नथा सघो जेसि ताईं मुंहिंजी राह में पिंड जे महबूब चीज़ खे ख़र्च न कयो, यानी पैसे खे, दौलत खे, पिंड जे माल खे ख़र्च न कयो। ऐं जेकी पढ़ाई ख़र्च कंदा अल्लाह फरमाए थो मूंखे ख़बर आहे। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा अल्लज़ी जमअ मालहु वअद्ददा यहसबु अन्ना मालहु अख़लदा कल्ला लयुनबज़न्ना फिल हुतमा वमा अदराका मल हुतमा। अल्लाह फरमाए तबाही आहे, बर्बादी आहे हर उन शख्स जे लाइ जेको मोह मथे ऐं पुठियां बुराइयूं करण जो आदी आहे। जेको इंसान जे मोह मथे बुराइयूं करे थो, पुठियां बुराइयूं करे थो, उन जे लाइ तबाही आहे, उन जे लाइ बर्बादी आहे। ऐं उन जे लाइ पर तबाही आहे, उन जे लाइ पर बर्बादी आहे जंहिं माल खे जमा कयो, माल खे भेरो कयो ऐं उनखे गणे करे रखियो, ऐं उहो सम्झे थो त हुनजो माल हमेशह हुन वटि रहंदो, कॾहिं पण ख़तम की न थींदो। हरगिज़ न, बल्कि उहो शख्स चकना चूर करण वारी जहन्नम में फिगायो वेंदो। जेको माल भेरो करे पियो, दौलत भेरो करे पियो, माल खे अल्लाह जी वाट में ख़र्च नथो करे त उहो चकना चूर करण वारी, तोड़ फोड़ करण वारी ख़तरनाक चांडे में दाख़िल कयो वेंदो। अॼु माल जो गुरु वेलियो आहे, अॼु एतिरियूं ख़तरनाक बीमारी हुई त अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी मामूली बीमारी जे ज़रिए पंहिंजो सारो माल जॾे सघे थो, पंहिंजो सारो माल अल्लाह तबारक व तआला ख़तम करे सघे थो। पाण ईअं न सोचणो खपे त हमेशह मुंहिंजो माल मूं वटि रहंदो। अॼु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि जी रोशनी में ज़कात जी अहमियत खे सुनो। अन जाबिर रज़ियल्लाहु अन्हु अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इत्तक़ु ज़ुल्म फ़इन्न ज़ुल्म ज़ुलुमातुन यौमल क़ियामत वत्तक़ु शुह फ़इन्न शुह अहलक मन कान क़ब्लकुम हमलहुम अला अन सफ़कु दिमाअहुम वस्तहल्लु महारिमहुम रवाह मुस्लिम। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु हदीस चरावी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ुल्म करण खां बचो, हिकिड़े ॿिए ते ज़ुल्म न कयो। जेकॾहिं हाणे ताक़त बर वारा आहियो त हिकिड़े ॿिए ते ज़ुल्म न कयो, कोई जे लाइ ज़ुल्म न कयो, एतिरे जे लाइ त ज़ुल्म क़यामत जे ॾींहुं अंधेरे जो बाहिश बणिजी वेंदो। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ज़ालिम जे लाइ अंधेरो बनाए छॾींदो।
अल्लाह फरमाए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं शुभ यानी बुखल ऐं हिरस खां बचो, बखील न बनो। और जे लाइ बखील न बनो, इन जी वजह करो है एतिरे जे लाइ त इन बखीली इन हिरस आखा पहिरीं इंसान खे बर्बाद करे छॾे, आखा पहिरीं इंसान खे हलाक करे छॾे। ऐं इन ई बुखल ऐं हिरस उन खे इन ॻाल्हि मथे उभारे त उहो आपस में खून रेज़ी कई, आपस में विड़े, आपस में हिकिड़े ॿिए जा खून वाहे ऐं हराम करदार चीज़ें खे उन हलाल सम्झी ॻीड़ो। बुखल जा केतिरा ख़तरनाक नुक़सान आहिनि त बखील बनण जी वजह सां हिकिड़ी चीज़ त पाण हलाक थी सघो था, बर्बाद थी सघो था। ऐं ॿी चीज़ आहे त बुखल अॻिले इंसान खे इन ॻाल्हि मथे उभारे त उहो ॿिंड में विड़े। अॼु पाण में वेर झगड़ा चालू आहिनि, अॼु पाण में लड़ायूं चालू आहिनि, हुन जी वजह सां एतिरे लड़ायूं चालू आहिनि, एतिरे जे लाइ पाण में खून रेज़ियूं चालू आहिनि त एतिरे जे लाइ त पाण बखील बणिजी वियासीं, पाण कंजूस बणिजी वियासीं। जेकॾहिं पाण बखील न बनो, कंजूस न बनो त पाण में ही लड़ायूं न हुए, पाण में ही झगड़ा न हुए। अहिड़े तरह बखीलीअ जेको आहे, बखील इंसान अल्लाह जेको उन चीज़ूं उन मथे हराम करे उन खे हलाल सम्झी लाइनि था। अचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस सुनो। हज़रत अबू हुरैरा चवनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स खे अल्लाह माल ॾिने, दौलत ॾिने, लेकिन उन पंहिंजी दौलत जी, पंहिंजी माल जी ज़कात अदा न कई त क़यामत जी ॾींहुं उनजो माल ज़हरीले गंजे सप जी शक्ल इख्तियार करे लाहींदो। जहिड़ो तहिड़ो सप न, बल्कि ज़हरीलो गंजो सप जंहिंजी शक्ल इख्तियार करे लाहींदो ऐं जंहिंजे अखी मथे बसि सिया नुक़्ता हूंदा ऐं उनजे गले जो हार बणिजी वेंदो ऐं उनजे जबड़े खे पकड़े करे चवंदो त आऊं तुंहिंजो माल या, आऊं तुंहिंजी दौलत या, आऊं तुंहिंजो खज़ानो या, जंहिंजी तो ज़कात अदा न कयो। ही माल जेको पाण वटि पियो आहे, जेको ज़ेवरात पिया आहिनि, ही सवारे क़यामत जे ॾींहुं सप बणिजी वेंदा। ज़हरीले सप बणिजी करे पॻ में किन वेठबा, ज़हरीला सप बणिजी करे हथ में किन वेठबा, बल्कि ज़हरीला सप बणिजी करे कंधे में वेठिजी वेंदा ऐं चपड़े खे पकड़े करे, जबड़े खे पकड़े करे चवंदा ना कंज़ुका ना मालुका, ऊं तुंहिंजो माल या, ऊं तुंहिंजी दौलत या, जंहिंखे तो दुनिया में बेड़ो कयो हुए, दुनिया में इकट्ठा कयो हुए, दुनिया में हुनजी ज़कात अदा न कयो हुए। हज़रत बुरैदा खां रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा मनअ क़ौमुन अज़-ज़कात इल्ला इब्तलाहुमुल्लाहु बिस्सिनीन। ज़कात रोकण वारे खे अल्लाह क़ैद सालीअ सां दोचार करे थो। यानी ज़कात न ॾियण जा केतिरा ख़तरनाक नुक़सान आहिनि त जेको क़ौम, जेको पब्लिक ज़कात अदा नथी करे त अल्लाह उन मथे क़ैद सालियूं आणे थो, अल्लाह उन मथे ॾुकार आणे थो। अल्लाह तबारक व तआला उनजे रिज़्क़ में बरकतूं नथो ॾे। अन अबी अय्यूब अल अंसारी रज़ियल्लाहु अन्हु अन रजुलन क़ाल या रसूलल्लाह अख़बिरनी बिअमलिन युदखिलनी अल जन्नत फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तअबुदुल्लाह व ला तुशरिकु बिही शैय्या व तुक़ीमु अस्सलाता व तुअति ज़काता व तसिलु अर्रहिमा। हज़रत अबू अय्यूब अंसारी हदीस चढ़ावी है, वो बयान कई था त हिकिड़ो शख़्स नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं अर्ज़ कई, अल्लाह जा रसूल, मूंखे अहिड़ो को कमु ॾिस जेको मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾे। पाण सोचियूं, गौर ऐं फ़िक्र कयूं त पाण कॾहिं कंहिं सवाल कयो आहे, पाण कंहिंखे पुछियो आहे त मूंखे अहिड़ो को कमु ॾिस जेको मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾे। पाण दुनिया जे धंधे जे बारे में पुछो पिया त आउं कहिड़ो धंधो कयां त मूंखे फ़ाइदो थींदो, कहिड़ो धंधो कयां जंहिंमें मुंहिंजो माल वधे, जंहिंमें आउं लखोपति बणिजी वञा। दुनिया के बारे में तो सवाल कयूं था, लेकिन आख़िरत के बारे में, जन्नत के बारे में कॾहिं सवाल न कयो, कॾहिं कंहिंखे पुछियो न। सहाबा किराम बार बार जन्नत के बारे में सवाल कंदा हुआ, बार बार पुछंदा हुआ। चवंदा उहो साहबी आयो ऐं हुन अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल, मूंखे अहिड़ो को कमु ॾिस जेको मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾे। ही सुणी करे ॿिए चयो त ही आख़िर तो गुरु चाहिए थो, लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
कि वॾो अहम सवाल करे रहियो, ज़रूरत जो सवाल करे रहियो, ज़रूरत जी ॻाल्हि करे रहियो, फालतू ॻाल्हि नहीं करे रहियो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जवाब ॾिनो, ताबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ व तुकीमु सलाता व तुअती ज़काता व तसिलु रहमा। तो अल्लाह जी इबादत कर, कंहिंखे हुनजो शरीक न बनाए, ॿिए कंहिंजी इबादत न कर, नमाज कायम कर, यानी सिर्फ रमजान में न, जेसि ताईं तो में साह हुए, रूह हुए, तेसि ताईं नमाज कायम कर। नमाज कायम करे न कि न तो चाहे तो रमजान में पढ़ी गिरो, रमजान में तरावी पढ़ी गिरी, हाँ ये नमाज कायम थी, बल्कि कायम नहीं, कायम माना हमेशा नमाज पढ़ी, जेसि ताईं रूह इंसान के जिस्म में, जेसि ताईं इंसान बेहोश न थी वञे, तेसि ताईं नमाज कायम करी, न कि नमाज कायम करणु चाहे ज़कात अदा कर ऐं सुलह रहमी कर, तो तू जन्नत में दाखिल थी सघे थो, यानी ही कम कईने तो तू आराम से जन्नत में दाखिल थी वञे। हज़रत जाबिर खां रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अदा ज़कात मालिही फ़क़द ज़हब अन्हु शररुहु, जे पंहिंजे माल जी ज़कात अदा कई त यकीनन उन पंहिंजे माल खे शर खां, बीमारी खां, मुसीबत खां बचाए गिरे। यानी जे पंहिंजे माल जी, पंहिंजे पौरुए जी, पंहिंजे टोले जी ऐं पंहिंजी सारी चीज़ें जी ज़कात अदा करे गिरे तो उन पंहिंजे माल खे शर खां, बुराई खां, बीमारी खां, मुसीबत खां, आफत खां बचाए लाथे, यानी अल्लाह तबारक व तआला उनजे माल खे कॾहिं पर बर्बाद की न कई। बिरादरान इस्लाम, सरमायादार समझे तो, दौलत वारो समझे तो ताऊं माल भेरो करण सां मालदार बणिजी वेंदुसि ऐं ख़र्च करण सां फ़क़ीर बणिजी वेंदुसि, लेकिन अल्लाह फरमाए तो माल ख़र्च करण सां तुंहिंजो माल ओछो की न थींदो, बल्कि तुंहिंजे माल में इज़ाफ़ो थींदो। बिरादरान इस्लाम, अहिड़ी तरह ज़कात जे बारे में कई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसूं आहिनि ऐं सहाबा किराम जा कई वाक़िया आहिनि जेके बार बार सुणे पिया। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन्हीं के पर माल प्यारो हो, उन्हीं के पर दौलत प्यारी हुई, लेकिन पंहिंजे माल के अल्लाह जी राह में खणी अचींदा हुआ। हिकिड़े भेरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त पंहिंजे माल के खणी अचो। हज़रत उमर पंहिंजो अर्धो माल खणी करे आयो, अल्लाह जे रसूल जे अॻियां भिगाए छॾे, जे सोचे करे आयो त अॼु त हज़रत उस्मान वटां ऐं अॻियां हज़रत अबू बकर वटां अॻियां वधी वेंदुसि, अॻियां निकिरी वेंदुसि, लेकिन हज़रत अबू बकर जी जेर वारी हुई, पंहिंजो माल मरे खणी करे आयो। हज़रत उमर के सवाल कया, उमर घरे कोन छॾे करे आयो, चे घरे त अर्धो माल बचे जे लाइ छॾे करे आयो ई आहे। हज़रत अबू बकर जेर आयो, पंहिंजो माल भिगाए, तेरा अल्लाह जो नबी सवाल करे तो त अबू बकर घरे कोन छॾे करे आयो ई, चे घरे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो छॾे करे आयो, ॿियो घरे कीअं न छॾियो? उन्हनि खे पर माल महबूब हो, उहो पर महिनत सां कमाईंदा हुआ, वो धोखाधड़ीअ जे ज़रिए, वो लूट जे ज़रिए, वो चेचंगी जे ज़रिए की न कमाईंदा हुआ, बल्कि उनजो माल पाक हो, वो पाक माल कमाईंदा हुआ, पाक माल, मेहनत वारो माल पर अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे छॾींदा हुआ, सॼो माल खणी करे अचींदा हुआ। बिरादरान इस्लाम, ये माल पंहिंजे पास चंद ॾींहं हूंदो ख़त्म थी वेंदो, इन माल पंहिंजे साथ हमेशा कीन रहंदो। कई लखोपति हुआ, कई करोड़पति हुआ, पंहिंजे माल खे हिकिड़ो ॾींहुं छॾे करे दुनिया में हलिया विया, हिकिड़ो रुपयो बि पंहिंजे साथ न खयो, साथ खयो त नेकियूं खयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान जॾहिं मरी वञे थो त सारा अमल बंदि थी वञे था, यानी हुनखे कंहिं बि अमल जो सवाबु नथो घुरिजे सवाइ टे चीज़ें खे। हिकिड़ो इल्मु छॾे वियो त इल्मु जेसि ताईं क़ाइम रहंदो तेसि ताईं हुनखे सवाबु पुॼंदो रहंदो। ॿी चीज़ नेक औलाद छॾे वियो, ऐं टी चीज़ आहे पंहिंजे माल जे ज़रिए, पंहिंजे दौलत जे ज़रिए को सदके जारिया छॾे वियो, यानी को मदरसो बनाए वियो, कंहिं मस्जिद जी दीवार बनाए वियो, कंहिं मस्जिद में पंहिंजे रुपया ख़र्च करे वियो, कंहिं वाए खणी वियो त हुनजे लाइ सदके जारिया बणिजी वेंदो। इन टी चीज़नि जो सवाबु पंहिंजे ते पुॼंदो रहंदो। पाण सम्झो था त औलाद जे लाइ भेरो करे लाइ त सवाबु पुॼंदो, न न, बल्कि अल्लाह जी बात में ख़र्च कंदासूं, अल्लाह जे घर में ॾींदासूं, ही घर आबाद हूंदो त पाण खे सवाबु पुॼंदो। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ त अल्लाह तबारक व तआला पाण खे ज़कात जी अहमियत खे सम्झी करे हिन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह